नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलो। मोरो में बदअमनी जी बाहि में चोरियूं फुरूं धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी विया। कुझु ॾींहं पहिरियां मिस्किन पोरता अचर कलोड़ जी दर्जी के दुकान में चोरी जा चोर न पकड़ण ऐं पुलिस पारां सुस्त रफ़्तारी खिलाफ़ कलोड़ा बिरादरी शहरनि जो फ़कीर खादिम हुसैन कलोड़ो, साईं हक नवाज़ कलोड़ो, मीर नवाज़ कलोड़ो, अशफाक अहमद, शमन अली, बिलावल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हज़ूरी पीर खां एतिजाई मुज़ाहिरो कयो वियो, जेको मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदो प्रेस क्लब पहुतो, जिते मुज़ाहिरनि चयो त मोरो जो अमन अमान मुकम्मल तबाह थी चुको है। मोरो पुलिस चोरनि जी मुकम्मल सपोर्ट पई करे। कुछ ॾींहं पहिरियां मिस्किन पोरत मोहम्मद आचर कलोड़ो जी दर्जी के दुकान जा नामालूम चोर ताला तोड़े दुकान में पयल कपड़ा, सुबियल कचा मशीनूं चोरी करे विया। पुलिस रोज़ रोज़ डटा ॾेई रही आहे। शहर जा माण्हू बदअमनी जी बाहि में सड़ी रहिया आहिनि, पर पुलिस कख बनी बीणू नथी करे। असां मजबूर थी अॼु रोडनि ते निकिता आहियूं। हिननि चयो त असां IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज के अपील था करियूं त नोटिस वरतो वञे ऐं चोरी थियल सामान वापस कराए ॾिनो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।